नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे ऐं हाणे ख़बर शामिल कंदासीं सोबोदरो खां ज़फ़र अली मलाह जी। सोबोदरो जो बिंडी रोड गुज़िरियल केतिरनि सालनि खां ज़बून अली जो शिकार थी मुकमिल तौर ते तबाह थी वियो। तक जा चूंडियल नुमाइंदा अॻू निंड सुतल। रिपोर्ट मूजिबि सोबोदरो ऐं आसपास जे केतिरनि ॻोठनि खे सफ़री सहूलियतूं ॾींदड़ सोबोदरो बिंडी रोड चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबु गुज़िरियल केतिरनि सालनि खां ज़बून अली जो शिकार थी मुकमिल तौर ते तबाह थी वियो। उन मौक़े ते माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सोबोदरो जो बिंडी रोड मुकमिल तौर तबाह थी चुको आहे। केतिरनि सालनि खां रोड जी तामीर न थी सघी आहे। उन्हनि वधीक चयो त ही तक MNA जावेद अली शाह ऐं प्यार अली शाह जो आहे, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा अॻू निंड सुतल आहिनि। उन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त जल्द रोड जी नए सिर तामीर कराए हितां जे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।